दोस्तों अॼु असां आया हूँ मके जी वॾे में वॾी सब्जी मार्केट जेका काकिया में आहे उते ऐं इंशाल्लाह तव्हांखे हिते कुझु ॾेखारींदासीं सब्जी जेका असां कहिड़े हिसाब सां रखियल आहे ख़ासि पाकिस्तान वारनि जे लाइ, छो त उन्हनि खे मोला ख़बर न हूंदी आहे त सऊदी अरब में छा थिए थो छा नथो थिए, कीअं सिस्टम आहे, सो उन्हनि खे सम्झाइण जे लाइ ऐं इंशाल्लाह तव्हांखे ही व्लॉग पसंदि ईंदो। हीअ $2 जी थैली किलो खां पौणा 2 किलो आहे जेका 5 रियाल में आहे ऐं हीअ जेका भाऊ वारा खणी आया आहिनि इहा आम टाइम ते 20 पर हींअर 25 रुपया आहे। दोस्तो हे बसि तरनि जो मुख़्तलिफ़ रेट आहे, का 20 का 25 का 15 रियाल आहे। हाणे असांखे हलणो आहे सब्जी मार्केट जे अंदरि, हलो त तव्हांखे अंदरि जो दीदार करायूं ऐं तव्हां ॿुधायो त तव्हां असांजो वीडियो कहिड़े शहर खां ॾिसी रहिया आहियो। दोस्तो हे थैलियूं ठहियलियूं हुन हर हिकु थैली 5 रियाल जी आहे, पर टमाटर पाकिस्तान में छा हिते बि चोट चढ़ी आहे, 10 रुपया वारो कार्टून 20 रुपया करे छॾियो अथनि। तव्हां थैलियूं ॾिसो था सभु 10-10 रियाल जूं आहिनि, जेके 5 रियाल वारी खां ज़्यादा आहे भरियलियूं हूंदियूं आहिनि। ऐं हीअ आहिनि सावा धाणा, पालक, फूदनूं, मूरियूं। दोस्तो खजूर त रसूल सल्लम जो पसंदीदा मेवो आहे, उन खां अलावा मके में कई क़िस्म जी खजूर तव्हांखे मिलंदी। कंहिं में हिन जी पैदावार न हूंदी आहे, हिन करे मदीने शरीफ़ ऐं अलगसीम मां ईंदी आहे। ऐं पोइ असां हलियासीं फ्रूट ॾे। दोस्तो ही जेके फ्रूट तव्हां ॾिसो था हे मुख़्तलिफ़ रेट ऐं मुख़्तलिफ़ अघनि सां आहिनि। दोस्तो हे सुपर मार्केट ऐं बकालनि खां सस्तो रेट हिते मिलंदो आहे। उमेद आहे तव्हांखे व्लॉग पसंदि आयो।